इस्लामाबाद में सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे नून लीग अॻवान दानियाल अज़ीज़ चयो त इमरान खान फंडनि बाबति जमा करायल तफ़सीलुनि में फ्रॉड कयो आहे। उन चयो त इमरान खान ॿुधाए त खेसि परॾेह मां फंड कहिड़े मक़सद लाइ मिलिया हुआ। ये वो सबूत है जो खुद इमरान खान ने अपने दस्तखत से अपने नुमाइंदे तय किए। नून लीग अॻवान चयो त इमरान खान खिलाफ़ वधीक कंहिं बि सबूत जी ज़रूरत न आहे, हू अछा कारा पधरा कंदा। इस चीज को चैलेंज करूंगा और ये जो इन्होंने अरसाल किए रिटर्न्स, इनकी जांच पड़ताल करवाऊंगा और इस दूध का दूध पानी के तह तक पहुंचा जाएगा। उन मौके ते नून लीग अॻवान हनीफ अब्बासी चयो त पीटीआई अवाम खे गुमराह करे रही आहे। जो पीटीआई का तरीकाकार है कि लोगों को और कौम को गुमराह करते हैं। इमरान खान अदालतुनि ऐं इलेक्शन कमीशन ते असरअंदाज थियण जी कोशिश करे पियो। उन चयो त इमरान खान केपी जो ताक़तवर शख्स आहे, हू बनी गाला में वेही जहांगीर तरीन खे ठीका ॾे थो। वो बन्नी गाला में बैठकर जहांगीर तरीन को ठेके देता है। हनीफ अब्बासी जो चवण हो त पीटीआई जे अकाउंटनि में इसराइल जे यहूदियुनि ऐं भारत जा पैसा आहिनि। इजराइल के सिटीजन का पैसा आया है, यहूदियों का और फिर हिंदुस्तान के हिंदुओं का। हनीफ अब्बासी चयो त इमरान खान जिंदगी में को बि कम नाहे कयो। नून लीग अॻवान तलाल चौधरी जो चवण हो त 1 साल पानामा गठजोड़ कई वई पर मुखालफन खे शिकस्त नसीब थी। तलाल चौधरी चयो त वज़ीर आज़म जे खानदान 50 सालन जो हिसाब ॾिनो आहे। नवाज शरीफ ने तो अपना भी हिसाब दिया, अपने वालिद का भी हिसाब दिया। संदसि चवण हो त इमरान खान खां संदसि वालिद ऐं ॿारनि जो हिसाब नाहे घुरियो। हू ॿुधाए त बनी गाला वारो महल किथां आयो। हमने तो आपके ना वालिद का हिसाब मांगा, न बच्चों का हिसाब मांगा। और खान साहब सवाल बड़े सादा है कि बनी गाला कहां से आया। नून लीग अॻवान दानियाल अज़ीज़ चयो त इमरान खान जा लिखियल दस्तावेज़ अदालत में पेश कया आहिनि। उन परॾेही फंडिंग जो एतराफ़ कयो आहे।